नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी जी नादरा आफिस ڀرسان ॿिनि खानगी स्कूल शागردن जी मोटरसाइकिल विच में आम्हूं साम्हूं टक्कर लॻण सबबि हादसो थी पियो आहे। हादसे सबबि 6 शागिर्द समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर भिरयास्टी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां तबी इमदाद ॾिनी वई आहे। ज़ख़्मियुनि में इब्राहिम भट्टी खानगी स्कूल शागिर्द, एहसन भट्टी, हारून भट्टी, असलान मेमण, सईद मेमण, काशिफ मेमण, फरमान मेमण शामिल आहिनि। इतलाउ ते खानगी स्कूल प्रिंसिपल पब्लिक स्कूल ऐं अहले बैत पब्लिक स्कूल जे इंतज़ामिया समेत शहरी वॾे तादाद में अस्पताल पहुची आहे, जॾहिं त हादसे जो ॿुधी ज़ख़्मी शागिर्दनि जा वालिदिन पिणु अस्पताल पहुची विया आहिनि। हिन सिलसिले में ज़ख़्मी इब्राहिम भट्टी शागिर्द काशिफ मेमण ॿुधायो त स्कूल जी मोकल थियण बाद रश सबबि रोड तरफ़ ईंदे ओचितो नादरा आफिस भरिसां टक्कर लॻण सबबि हादसो पेश थी पियो आहे। ॿिए पासे डॉक्टरनि जो चवण त ज़ख़्मी शागिर्दनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि, ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾेई संदुसि वालिदिन सां गॾु घर तरफ़ रवानो कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे ज़ख़्मी थियल शागिर्द ॻोठ कोट बहादुर ऐं ॻोठ तंबूड़ो भिट जा रवासी आहिनि। ॿिए पासे सियासी समाजी अॻुवान जो वाक़े बाबति चवणु आहे त शहर में वधंदड़ रश सबबि वालिदिन खे घुर्जे त हू पंहिंजे नंढड़े ॿारनि खे मोटरसाइकिलूं ॾियण खां पासो कनि, जीअं अहिड़नि हादसनि खां बची सघिजे। ताज़ो ई 4 ॾींहं अॻु थियल रोड हादसे में हिकु शागिर्द पंहिंजी ज़िंदगी हाराए चुको आहे। हिननि इंतज़ामिया खे पिणु अपील कई आहे त हरकत में अची कार्रवाई यकीनी बणाए त जीअं अॻिते लाइ अहिड़नि वाक़िअनि खां रोकथाम थी सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।